अचो देर वियो किरायो 150 रुपया जाम शो रहियो अब मार्केट गाड़ी का था सब्जी मंडी कोल बिल्डिंग नया पुल बदी स्टॉप दादू मोरो जाम शो केॾे हलंदे अच वे अस्सलाम वालेकुम मां मैसर बिलाल ऐं माना यूट्यूबर आहियां न ई मां व्लॉगर आहियां पर हाणे रिसेंटली असां पिया अचड़ो थर अदा तनवीर सिंह सोडा असांखे इनवाइट कयो ऐं हिन असांखे अचड़ो थर विज़िट करायो ॾाढो असांखे उते मज़ो आयो ऐं उते डिज़र्ट सफ़ारी असां कईसीं यकीन कंदव असां मां इलाही मुल्कनि में वियो आहियां विज़िट कयो आहे दुबई में डिज़र्ट सफ़ारी कई आहे पर जेतिरो मज़ो असांखे अछड़े थर में आयो न छा ॻाल्हि कजे पर असांजी सिंध गवर्नमेंट खे केरु चवण वारो न आहे न ई केरु हुनखे ॿुधाए थो त यार हिते बि डिज़र्ट सफ़ारी थी सघे थी जो असां हेॾा 50-60 हज़ार खणी करे दुबई में नी डिज़र्ट सफ़ारी करणु था वञूं सो हिते ई थी सघे थी ॾाढो रिज़नेबल प्राइस में ॾाढो असांखे हुते मज़ो आयो तनवीर सिंह सोडा असांजी ॾाढी हुते ख़िदमत कई असांजे मान में महफ़िल मौसीक़ी बि हुन रखी लास्ट में हुननि असांखे पंहिंजी पगड़ी बि पाराई जेका हुनजी ट्रेडिशनल आहे ऐं ॾाढो असांखे मज़ो आयो वधीक तव्हां व्लॉग में ॾिसिजो त असां हुते छा छा कयोसीं ऐं जॾहिं बि अहिड़नि जॻहियुनि ते वञो न थर या अहिड़नि इलाइक़नि में त पंहिंजे गाॾी जे टायरनि जी हवा चेक करे न कयो उन सां गॾु स्पेयर टायर लाज़मी व्हील पानो ऐं जेक बि अस्सलाम वालेकुम मां आहियां बिलाल ऐं मां हिनमहिल आहियां अछड़े थर में ऐं अदा तनवीर सिंह सोडा सां गॾु आहियां मां ऐं तव्हांखे सभु ॿुधाईंदासीं त थर में छा छा आहे वाइट डिज़र्ट जे बारे में मोस्टली माण्हुनि खे ख़बर न आहे पर मां सिंधी आहियां सिंध में रहंदो आहियां सो मूं ते फ़र्ज़ु आहे त मां सिंध जी जेके मशहूरु जॻहियूं आहिनि जेके माण्हुनि कोन ॾिठियूं आहिनि मां उहे ॾेखारियां मूंसां गॾु रहिजो ऐं तव्हांखे मां घुमाईंदुमि अॼु अछड़ो थर हम अभी कुछ देर में बॉर्डर क्रॉस करने वाले हैं। अच्छा अब हमें इंडिया लेके जा रहे हैं। इंडिया देखो आप। अरे भाई धीरे यार। त जानी मां हिनमहिल आहियां बोताल लेक वटि जेका विच सेरा में आहे ऐं इहो हारून इन करे जो ॿेड़ी आहे जेके घुरायूं ऐं लेक आहे 80 फुट हेठि आहे ऐं विच रेगिस्तान में पाणी हाणे तव्हां मूंखे ॿुधायो अहिड़ो दुबई में आहे न साउथ अफ्रीका डिज़र्ट में भेणो न हूंदो ख़ाली सिंध में आहे त ख़ुदा जो वास्तो अथव टूरिस्ट जेके डिपार्टमेंट आहे उन्हनि खे असां चवणु चाहियूं था त हिते क्लब्स खोलियो जंहिंमें बेली डांस न कल्चर डांस ॾेखारी वञे उन खां अलावा हिते बोट्स हुजनि जेके हलनि माण्हू इलाही पैसा हिन मां कमाए सघनि था जेके हिते बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़गार मिली सघे थो वंस अगेन न त ॿुधां थो बाबा कुझु कयो न थ रहियो कितना पानी है दादा? 100 फीट पानी है नीचे अगर मतलब बचने का कोई चांस नहीं गिरे तो यार अभी हम घूम फिर के खा पी के वापस आ गए अपनी जगह पे तनवीर भाई के पास और अभी तनवीर भाई हमें कहीं पे लेके जा रहे हैं। वहाँ पे क्या है? वहाँ पे कोई आए हैं सिंगर वगैरह तो वहाँ पे सिंगिंग करेंगे हम देखेंगे उनको। अच्छा आप देखेंगे या गाएंगे भी? गाएंगे भी देखेंगे भी दोनों काम नाचेंगे नाचेंगे भी पक्का पक्का मैं आपको कंपनी दूँगा। ओके फिर हम अभी थोड़ी देर में फ्रेश होके वहाँ पे जा रहे हैं और दिखाते हैं आपको भी। सजानी अछड़े थर जी रात ऐं मुंहिंजी सॼी संगत तनवीर भाउ मूंसां गॾु वली वारा हाजी सभु अनवर पठान ऐं हिनमहिल तनवीर भाउ हिकिड़ो फनकार घुरायो आहे
यार हिते न घुमे न पैसा तव्हांजा माना फिज़ूल में चवंदा लाहौर नहीं वेखिया जमिया ई नहीं अचड़ो दर्जे न ॾिठो न आहे माना उहो सिंध जो माण्हू ई न आहे दामन दे लजपाल जी से बनेला दामन दे लजपाल जी से बनेला मैं तो तेरी हाँ मौला तेरी हाँ ओ दामन लगिया वे मौला मैं तो तेरी ओ मौला मुश्किल कुशा ओ बिगड़ी बात बना अली दम दम अली दम अली दम 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 अली दम 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 अली दम दम मौला मुश्किल कुशा बिगड़ी बात बना मौला मुश्किल कुशा बिगड़ी बात बना कर दे पूरा सवाल जी से बड़ी लाल मैनू खाली नटाल जी से बड़ी लाल यानी सुबुह जा तक़रीबन 5:30 थिया आहिनि ऐं हिन महिल असां वञूं पिया थोरो ॾिसंदासीं हिते माण्हू गुज़र सफ़र कीअं था कनि पाणी खूहनि मां कीअं था कढनि तव्हां हिते ईंदो तव्हांखे ईअं लॻंदो त तव्हां माना 150 साल पोयां अची जाओ ऐं एॾो सुकून आहे हिते मोबाइल जो नेटवर्क न आहे न ई कंहिं सां राब्ते में आहियूं बसि तव्हां केरु मां केरु सुकून ई सुकून त अचो तव्हांखे मां ॾेखारियां थो हितां जा मंदर बि मां तव्हांखे ॾेखारियां थो उन खां अलावा खूह बि ॾेखारियां थो जितां माण्हू पाणी भरण वेंदा आहिनि हलो जानी त मूंखे ईअं थो लॻे त मां 150 साल पोइ अची वियो आहियां ऐं अॼु ताईं हिते माण्हू खूहनि मां पाणी भरींदा आहिनि ऐं खूह मां पाणी भरणु एॾो ॾुखियो आहे हितां जूं औरतूं भरींदियूं आहिनि असांजे हिते बसि जी ॻाल्हि न आहे छो जो असां डालडा घी आहे हिरियल ऐं हिते अञा ताईं खीर ऐं मखण हलनि पिया सो छिके थो ॾिसां मां अली जानी मां मोस्टली अचड़ो थर विज़िट कयो फैसिलिटी ते का बि कोन्हे का अञा ताईं खूहनि मां माण्हू पाणी भरंदा हेॾो दुनिया अलाए किथे किथे पुॼी वई असां अञा खूहनि मां पाणी पिया कढूं सो सिंध गवर्नमेंट खे पाकिस्तान जी गवर्नमेंट खे एक्शन खणणो पवंदो ऐं हर शइ थी सघे थी हिते दुबई खां वधीक ख़ूबसूरत आहे तव्हांजो डेज़र्ट असांजो कमु आहे तव्हांखे ॾेखारणु ऐं तव्हांखे चवणु वधीक कमु करणु हुकूमत जे हथ में आहे सो मूंसां गॾु रहिजो ऐं व्लॉग ॾिसजो न वणे पैसा मां भरींदुमि सो मां हिनमहिल आहियां हिकिड़े मंदर में ऐं बचपन खां शौक़ु हूंदो त यार मां को मंदरु विज़िट कया असां सभु सिंधी हर दीन धर्म जी इज़त कंदा आहियूं पहिरां इंसानियत पोइ दीन धर्म ऐं ॾाढो हुते सुकून आहे उन खां अलावा हे सॼो अचड़े थर में सुकून आहे ॾाढो माहौल तव्हां गाॾी में चाबी विझी छॾियो मोबाइल रखे छॾियो केर बि न हिते चोरी तव्हांजे केरु कंदो न ई को हिते ठगी केरु कंदो दादा ॾाढो अमुन आहे वरी असां सिंध गवर्नमेंट खे चवंदासीं त बाबा पार अथव अचड़े थर जी के
सो फाइनली हाणे असांजी मोकिलाणी बि थिए ऐं भावान असांखे ॾाढी इज़त ॾिनी चवंदा न महिमान नवाज़ी मरी न वई आहे वाक़ई में हिते आहे महिमान नवाज़ी जो क़दुरु हिते आहे भाउ वॾी महिरबानी तव्हांजी ऐं लख तोरा हाणे असांजो जाम चोरो वॾी वॾी महिरबानी व्लॉग ॾिसजो तव्हांखे ॾेखारींदासीं त अचड़े थर में छा छा आहे पंहिंजो ख़्यालु रखिजो टेक केयर जय झूलेलाल असांजी सिंध गवर्नमेंट खे खपे हिते सुठा रेस्टोरेंट्स हुजनि सुठियूं होटल्स हुजनि सुठा अस्पताल हुजनि जीअं हिते टूरिज़म वधंदो ऐं असांजी पूरी दुनिया में सिंध जी ख़बर पवंदी त सिंध में छा छा आहे पर असांजी सिंध कल्चर जेका डिपार्टमेंट आहे उहा कुझु कमु नथी करे बसि रुॻो अदबी मेला कराईंदा आहिनि अदबी मेला में सागा अदीब सागा शाइर अलाए केतिरनि सालनि खां मेला कराइनि पर को बि नवाण न आई आहे न ई को फ़र्क़ु पियो आहे सागा अदीब जंहिंजो को किताबु लिखियलु कोन हूंदा तजिया निगार सागा कुझु बि न हरू भरू फंडिंग ॾेई करे मेला था करायो हिन खां भलो आहे त अचड़े थर में डिज़र्ट सफ़ारी जो सिस्टम ठारायो होटल्स वग़ैरह ठारायो टूरिज़म खे वधायो वॾी महिरबानी